नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। सिंध में लाक़ानूनियत धाड़ेल राज वधीक मुग़विन खां पोइ जेको आहे सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते ॿ डिवीज़न जेके आहिनि उहे लाड़काणो ऐं सखर डिवीज़न निशाने ते आहिनि। अवाम परेशान आहे, हुकूमत जी रिट किथे बि नज़र न अची रही आहे। उन खां सवाइ GDA अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे कराची वारी रिहाइशगाह ते पुलिस चढ़ाई कई आहे। पुलिस जे अटालन जेको आहे उहा घर में घिड़ी ऐं और ख़ासि तौर ते जेके फैमिली जा मेंबर्स आहिनि उन्हनि खे हिरासां कयो आहे। GDA तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में पाण ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे घर ते जेका चढ़ाई थी आहे उन ते बि ॻाल्हाईंदासूं। मजमूई तौर ते सिंध जे अंदरि जेको लाक़ानूनियत जो राज आहे, प्रिया कुमारी अॼु अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। प्रिया कुमारी समेत सिंध जे अंदरि तक़रीबन 30 खां वधीक अहिड़ा मुग़वी आहिनि जेके अञा ताईं आज़ाद न थी सघिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते सिंध जे अंदरि जेका अमन अमान जी सूरत हाल आहे पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे स्टूडियो में नौजवान एंकर पर्सन ऐं तज़िये निगार आहिनि अशफाक अहमद। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि, GDA जा अॻवान आहिनि सरदार रहीम साहब। सरदार रहीम के प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था सरदार रहीम साहब का। सरदार साहब, सिंध में लाक़ानूनियत का जो राज है वो पहले से ही हम देख रहे हैं कि जो डिकैट्स हैं उनकी कार्रवाइयाँ आए दिन बढ़ती जा रही हैं। उसके साथ अगर हम देखें कि पॉलिटिकल विक्टिमाइजेशन उस हवाले से मुर्तज़ा जतोई जो साबिक वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई के फर्जंद हैं, उनकी कराची की रिहाइशगाह पे पुलिस ने रेड किया है। असबाब क्या है, क्यों रेड किया गया है? पीपल्स पार्टी का कहना है कोई मर्डर केस है, उस सिलसिले में कोई वारंट थे, उस सिलसिले में रेड हुआ है। नहीं सुमरू साहब, ये सारी गलत बयानियां इनकी हैं। कोई मर्डर केस नहीं है। उनका कोई प्राइवेट मैटर था, कोई शादी वादी का चक्कर था, जरदारियों में किसी की शादी हुई थी जतोइयों की, उनके मैटर्स थे। ये सारे मामला जो हैं सिविल मैटर्स हैं जो कोर्ट के जरिए से हल होते हैं। लेकिन ये जो मोबाइलें भेजना और 200-500 पुलिस वाले भेजना और इस तरीके से बेहुरमती करना किसी के चार दीवारी के लिए के में, ये तो बिल्कुल ऐसी फस्तायत के इक़दामात हैं जो कि इस पे आप जोड़ नहीं सकते इलेक्शन का। पूरे इलेक्शन में झगड़े होते हैं। अभी उसकी इंक्वायरी हो और देखें कि किसने किया है। कोई मतलब इसमें मारा गया आदमी, कोई जख्मी हुए हैं, कोई तो कौन है पार्टी, विक्टिम कौन है, किसने फायरिंग की, इसकी इंक्वायरी होती है ना। लेकिन ये तो आप समझें कि वो लोग इसकी फिक्र करेंगे या इसके लिए परेशान होंगे जो कि लोगों के वोटों से इलेक्ट होके आएंगे। वो फिर ये परेशान होंगे कि जो लॉ एंड ऑर्डर का हालात खराब हैं, जो कि उत्तर सिंध में आप अगवा पे अगवा हो रहे हैं, लोगों को अगवा करके मार दिया जा रहा है, जो आपकी मोटरवे वो बंद हो जाती है पंजाब और सिंध की, उसमें कोई जा नहीं सकता। बिलियंस ऑफ डॉलर्स की जो मोटरवेज बनाई हैं आपने, लेकिन डकैतों की वजह से वहां से कोई गुजर नहीं सकता। तो ये लॉ एंड ऑर्डर का जो ब्रेक डाउन है, इससे लोगों की तवज्जो हटाने के लिए वो इस तरीके से मुर्तज़ा जतोई के साहब के घर पे इन्होंने बेहुरमती की है और घर के अंदर दाखिल हुए हैं, खवातीन मौजूद हैं। मुर्तज़ा जतोई एक बहुत ही जो है वो एक रिस्पेक्टेबल खानदान है। उनके वालिद साहब जो हैं वो सबसे शरीफ नफ्स रिस्पेक्टेबल किस्म के चीफ मिनिस्टर रहे हैं इस सूबे में। प्राइम मिनिस्टर भी रहे हैं, वो निगरान प्राइम मिनिस्टर रहे हैं। ठीक है, उनके पीपल्स पार्टी बनाने वालों में से हैं वो। ठीक, और उनके बेटे भी फेडरल मिनिस्टर रहे हैं, सारे भाई मिनिस्टर्स रहे हैं। उनके घर में रात के शहरी के वक्त आप 3 बजे जो है पुलिस भेज के और बेहुरमती करें, तो ये सिंध का कल्चर नहीं है। ये लोग पता नहीं कहाँ से आए हैं, ये लोग पता नहीं किस किस्म की सियासत कर रहे हैं। इनको पता है ना ये वोटों से जीते हैं, न लोगों की इनको परवाह है। ये सिर्फ जिस तरीके से अभी कंधे पे बैठे में, ये कंधे पे उतर भी जाएंगे, फिर कहाँ जाएंगे ये लोग। सरदार साहब, जैसे आप कह रहे हैं कि जमीन का कोई तनाजा है, ये सारा मामला वहां से शुरू हुआ है। इलेक्शन कैंपेन में एक मर्डर हुआ था, वो FIR रजिस्टर्ड हुई थी। मुर्तज़ा जतोई जो हैं वो अदालत से बेल पे हैं। उनके बेटे के लिए कहा जा रहा है कि उन्होंने अभी तक बेल नहीं ली। ये जो मुर्तज़ा जतोई साहब ने बेल ली है वो किस केस में थी? ये तो उसी केस में थी ना जो झूठे मुकदमात इन्होंने दायर किए।
لیکن جیسے ہی الیکشن ہوا انہوں نے مقدمہ کیا, مرتضیٰ جتوئی صاحب دوسرے دن ہی جو انٹرم بیل انہوں نے لی, پھر بعد میں وہ پرماننٹ بیل ہو گئی. تو جب یہ کورٹ کا میٹر ہے تو یہ اتنے پولیس والے بھیجنے کی کیا ضرورت ہے, سوائے اس کے کہ وہ جو ہے کیونکہ یہ ایسی نوشیر و فیروز اور نواب شاہ جو ہے یہ بادشاہت کا بھی مرکز بن گئے اور وہاں پر یہ کسی کو برداشت ہی نہیں کر رہے ہیں کوئی دوسرا ان کے مخالف کھڑا ہو ان کے خلاف, تو یہ ساری چیزیں یہ کر رہے ہیں. لیکن میں آپ کو بتا دوں جی ڈی اے اس کا بہت سخت نوٹس لے رہی ہے اور یہ ہمارا جو احتجاج ہوگا یہ ان سے برداشت نہیں ہو سکے گا. سردار صاحب کیا جی ڈی اے کی اسٹریٹجی کیا ہے؟ یہ جو پولیٹیکل وکٹمائزیشن ہو رہی ہے جی ڈی اے اپوزیشن کی, اس میں دوسری پارٹیاں بھی شامل ہیں, نیشنلسٹ بھی شامل ہیں, ابھی تک کوئی بڑا ری ایکشن سامنے نہیں آیا, اسٹیٹمنٹ ہوئی ہے اس میں کنڈیم کیا گیا ہے, تو کیا آپ احتجاج کرنے جا رہے ہیں, مظاہرے کرنے جا رہے ہیں, عدالت میں جائیں گے, کیا اسٹریٹجی کیا ہے؟ جی ڈی اے ایک جمہوری جماعت ہے. جی ڈی اے میں کمپوننٹ پارٹیز ہیں, مختلف سیاسی جماعتیں اس کے ممبر ہیں. ہم آپس میں بیٹھ کے میٹنگ ابھی ہم نے طلب کیا ہے, کور کمیٹی کی میٹنگ ہوگی, اس میں ہم احتجاج کا کال دیں گے. جو انہوں نے کرنا تھا وہ تو کر لیا, اب شوق پورا کر لیں اور بھی, لیکن جب ہم فیصلہ کریں گے پھر ہم اس کے مطابق چلیں گے. اور یہ آپ جو ہے نا یقین رکھیں کہ انشاءاللہ ان کو ندامت ہوگی کہ یہ انہوں نے اس طرح سے ریٹ کیوں کر پائے. سردار صاحب آپ ٹیلی فون لائن پہ رہیں. اشفاق مرتضیٰ جتوئی اگونے وزیر اعظم, نگران وزیر اعظم جو فرزند ہے, ظاہر ہے پولیٹیکل وکٹمائزیشن جڏहिं थिए थी त मुख़्तलिफ़ जेके जी डी ए हिकिड़ो अलायंस आहे, पॉलिटिकल पार्टी आहे हुनजी, त उहे हुनखे कंडेम बि कनि था. जीअं सरदार साहब चयो त असां स्ट्रेटजी कयूं पिया, कोर कमेटी जो इजलास आहे, हुनमें मुज़ाहिरा बि थी सघनि था. अवां इन कार्रवाई खे कीअं ॾिसो था? शकील साहब, इन कार्रवाई खे अवां कंपेयर करे ॾिसो, जेका अवां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त धाड़ेल राज जेको आहे उन सां, उते असां पुलिस जी परफॉर्मेंस खणी ॾिसूं त असांखे नज़र ईंदी, जॾहिं विल न हुजे, को कमु करण जो इरादो न हुजे, त उते असांखे पुलिस नफ़री चवंदा असां वटि न आहे, असां वटि हथियार न आहिनि, असां वटि मुख़्तलिफ़ बहाना जेके आहिनि पेश कया वेंदा आहिनि. उहे डिवीजन जेके ॿ अवां नाला खयां उहे हिन वक़्तु ॿरनि पिया. उते अगवा बराए तावान हिकु आम मामूली ॻाल्हि थी वई आहे, उनखे इवन हुकूमत जेका आहे उहा बि सीरियस वठण जे लाइ तयारु न आहे. ॿिए पासे सियासी मुखालिफ़ आहे, पीपल्स पार्टी जो सियासी मुखालिफ़ आहे, उनखे गिरफ़्तार करणो आहे, उनखे सिधो करणो आहे, उनखे लाइन ते आणणो आहे. उन जे लाइ अवां खे नवाब शाह जी पुलिस बि कराची में पहुची थी वञे, नौशहरे जी पुलिस बि पहुची थी वञे, अवां वटि जेका कराची जी पुलिस आहे उहा बि पहुची थी वञे. अवां खे बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलेक्शन में हिकु बिलावल हिकु जलसे में या पूरी कैंपेन में हिकु नारो हयो हो या स्लोगन ॾिनो हो त असां हुकूमत में ईंदासीं त को बि सियासी कैदी न हूंदो. बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं इहा ॻाल्हि करे थो त को बि सियासी कैदी न हूंदो, त इन जो मतिलबु छा आहे त सिर्फ़ु सियासी कैदी न हूंदो, असां पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन करे सघूं था. बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं इहा ॻाल्हि करे थो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्टी जी हुकूमत जेका आहे उहा हिकु अहिड़े केस में जेको माण्हू बेल ते आहे, उनजे घर पुलिस हू चवनि था त बेल ते मुर्तज़ा जतोई आहे, पर उनजो फर्ज़ंद जेको आहे उन जा बेल न कराई आहे, उहे वारंट जेका आहिनि निकितल आहिनि. केस किथां जो आहे? कराची जो आहे? न, केस जितां ज़ाहिर रिहाइशगाह हुनजी उते कराची जे अंदरि आहे. ठीकु आहे. एमकेएम ऐं पीपल्स पार्टी जा फसाद थिया हुआ हींअर सईद गनी वारे हल्के में, जिते सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, उते घणा कारकुन शहीद थिया हुआ ॿिन्ही पासनि खां. सईद गनी ते एफआईआर आहे या एमकेएम जेके अॻवान ते एफआईआर आहे? इन जे करे न आहे छो त ॿिन्ही जा मुफ़ाद वफ़ाक़ी हुकूमत में गॾियल हुया. इन जे करे ही मुफ़ादनि जो टकराव आहे. बेसिकली पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त सिंध में पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन, प्योर पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन आहे. ख्वाहिश इहा आहे त इहो हिकिड़ो ख़ानदान पाकिस्तान पीपल्स पार्टी खां ॿाहिरि छो वेठो आहे. जॾहिं असां मुख़्तलिफ़ जेके वॾा वॾा नाला हुया, जीअं फंक्शन लीग में शामिल हुया, ईअं इम्तियाज़ शेख कंहिं टाइम में फंक्शन लीग में शामिल हुयो, या ॿिया वॾा नाला जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल हुया, वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ थिया. हाणे स्ट्रेटजी इहा आहे त ज़ीरो जेको आहे न उहा मुखालफ़त बर्दाश्त कई वेंदी, या को बि मुखालिफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में बर्दाश्त प्रेशर आहे, इहो ई साॻियो माण्हू पीपल्स पार्टी में ऐलान करे. सरदार साहब, ऐसी कोई बात है क्या कि मुर्तज़ा जतोई पे कोई प्रेशर हो कि वो पीपल्स पार्टी ज्वाइन करें? अगर कोई ज्वाइन नहीं करता तो उसके साथ पॉलिटिकल विक्टिमाइजेशन का सिलसिला शुरू हो जाता है. बिल्कुल सही फरमा रहे हैं, ये इनकी स्ट्रेटजी यही है. क्योंकि मैं नून लीग में 20 साल रहा हूँ, मुझे पता है कि ये नवाज शरीफ के लिए ये पॉलिसी थी कि उनके पास कोई औकात नहीं होनी चाहिए सिंध में.
कि वो सिंध आए तो कोई उनको चाय जो है पेश करने वाला नहीं होना चाहिए। वो इस तरीके से फस्तायत की जहनियत लेकर सियासत करते हैं। और ये बिलावल भुट्टो की बात की, तो आज बिलावल भुट्टो कहाँ है? इन्हीं पॉलिसियों की वजह से तो वो मुल्क छोड़ के चले गए शायद, वो अभी कोई नजर ही नहीं आते, उनकी कोई तस्वीर भी नहीं आती है। तो ये जो फस्तायत की जहनियत की सियासत है, ये पीपल्स पार्टी का पहले भी, अभी अवाम की पजीराई खत्म हो गई है, मजीद इनको जो है ये दर दर के ठोकर अभी खाएंगे इस गलत पॉलिसी की वजह से। सरदार साहब, हम देख रहे हैं कि जैसे आपने कहा कि आप 20 साल PMLN में रहे हैं, इस वक्त PMLN और पीपल्स पार्टी वो एक दूसरे के अलाई हैं। आप समझते हैं कि PMLN को अगर इस सिलसिले में कोई पॉलिटिकल विक्टिमाइजेशन हो रही है, शहबाज शरीफ को आप कहें, तो आप समझते हैं कि वहां से कोई नोटिस लिया जा सकता है? नहीं, हम देखें, हम किसी पे भरोसा नहीं कर रहे हैं। हम कानून के जो है वो उसकी पैरवी करना चाहते हैं। हम चाहते हैं कि सुप्रीम कोर्ट इसका नोटिस ले, इसको हाई कोर्ट सिंध इसका नोटिस ले, जो कानूनी तौर पर ये नाजायजगी कर रहे हैं, और इनके खिलाफ जो है वो सुनवाई होनी चाहिए कोई। हम बिल्कुल नहीं चाहते कि हम कोई सियासी तोड़ जोड़ में इसमें हिस्सा लें। हम फेस करना जानते हैं। यही मुर्तजा जतोई थे जो MRD की मूवमेंट इन्होंने लीड की थी, यही थे ना लोग। जी बिल्कुल। फस्तायत के खिलाफ जो है और आमरीत के खिलाफ जो है अपना सीना जो है तान के खड़े थे और फस्तायत को शिकस्त दी MRD के मूवमेंट में। और ये समझते हैं ये छोटे मोटे अभी आ गए हैं, जो पता नहीं पहले क्या करते थे, अब वो बादशाह बन गए यहाँ पर, तो वो जो है किसी को दबा सकेंगे या किसी को हरासा कर सकेंगे। ये जितने मर्जी ये अपने ये इकदाम कर लें, सिंध के अवाम जो है वो पीर साहब वगैरह के साथ हैं, सिंध के अवाम जो है वो मुर्तजा जदोई के साथ हैं, सिंध के अवाम जो है वो GDA के साथ हैं। और इंशाअल्लाह ताला GDA जैसे ही अपना इजलास करती है, हम अपना लाएमल देंगे और फिर हम देखेंगे कि ये किस तरीके से बदमाशी करते हैं हमारे। सरदार साहब, GDA अपोजिशन का एक बड़ा अलायंस है जिसमें नेशनलिस्ट जमायतें भी शामिल हैं, मजहबी जो जमायतें हैं वो भी GDA का हिस्सा हैं। सिंध में जो ये लाकानूनियत का राज है, जैसे मैंने पहले कहा कि डुकेट्स जो है ना, 2 डिवीजन जो है उन्होंने यरगमाल बना के रखी है। अपोजिशन की पार्टियां खामोश क्यों हैं? मुर्तजा जतोई जब उस पर रेड होता है तो कोर कमेटी का इजलास भी होता है, ये जो जनरल दोनों डिविजन्स में लाकानूनियत है उस पर अपोजिशन की पार्टियां, GDA, ये सब आखिर खामोश क्यों हैं? नहीं, देखें, हम GDA खामोश नहीं है। GDA जो है इस वक्त अपोजिशन में है और अपोजिशन की ऐसे कि हमें सारी सीटें हमारी चुरा ली गई, हमारे सारे वोट चुरा लिए गए। लेकिन मीडिया है, हम बयानात के जरिए से अब उसको कंडेम करते हैं और जिस तरीके से अपनी हमदर्दी दिखाते हैं, हमारे जो मकामी लीडर हैं उन खानदानों से मिलते हैं जिनके लोग अगवा हो रहे हैं। और हम बिल्कुल एक उसूली मौक़िफ़ हमने इख्तियार किया हुआ है कि लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है वो ब्रेक डाउन है उसका, बिल्कुल एक अनारकी है यहाँ पर, कोई पुलिस का निज़ाम नहीं है। ये सिर्फ वो सही कहा अशफाक साहब ने, ये पुलिस जो है उधर एफिशिएंसी उनकी जीरो है और यहाँ पर वो एफिशिएंसी जो पॉलिटिकल विक्टिमाइजेशन की वजह से दिखा रहे हैं। तो ये जो तजाद है ये सिर्फ और सिर्फ ये पीपल्स पार्टी की गलत पॉलिसियों की वजह से है और जो कि अवाम के सामने है। आजकल मीडिया जिंदा है, सोशल मीडिया में सारी चीजें आ जाती हैं और जो है वो लोगों को पूरा इल्म है कि ये मामला हो क्या रहा है। तो इंशाल्लाह ताला आप कुछ दिन इंतजार कर लें, 1-2 दिन में हमारी जो मीटिंग होगी उसमें हम सारी चीजें तय करेंगे और लोगों के सामने। मेहरबानी सरदार रहीम साहब। सरदार रहीम GDA जा तर्जमान भी रहा आहिनि, फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि। सिंध जे अंदरि लाकानूनियत ख़ासि तौर ते मुर्तज़ा जतोई जे घर ते जेका चढ़ाई थी आहे उन में सरदार रहीम जो चवणु हो त GDA जी कोर कमेटी जो इजलास थी रहियो आहे, उन में आईंदा जो लाहेमल जो ऐलान कयो वेंदो। हिते नाज़रीन नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था।
वेलकम बैक नाज़रीन। सीनियर तज्ज़िये निगार बदर समेजो साहब असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन किया है। बदर साहब के प्रोग्राम में भली कार चऊं था। बदर साहब, मुर्तज़ा जतोई जो अॻूणे निगरान वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जो फर्ज़ंद है, इलेक्शन कैंपेन के दौरान को मर्डर केस थियो जैमें मुर्तज़ा जतोई जो है वो इन वक्त बेल ते आहिनि, पर उनके फर्ज़न के लिए चयो पियो वञे तो उन बेल न कराई हुई। अज कराची में पुलिस के अटालन जो है डिफेंस में उनकी रिहाइशगाह से चढ़ाई कई है, औरतुन के हिरासा किया वियो है। GDA के अगवाणन जो प्रेस कॉन्फ्रेंस भी कई है, प्रेस स्टेटमेंट भी जारी कई है। कोर कमेटी जो इजलास थी रहो है GDA में, जैमें आइंदा के लिए मतलब बुधायो पियो वञे तो हू एहतजाजी मुज़ाहरा भी करे सघनि था। उन्होंने यो कंडेम किया है। उन्होंने जो इल्ज़ाम है तो मुर्तज़ा जतोई ते इलेक्शन का अग में ज़ोर हुयो तो वे पीपल्स पार्टी ज्वाइन कन, जॾहिं उन्होंने इनकार किया तो उनका बाद में पॉलिटिकल विक्टिमाइजेशन शुरू कई वही है। छा चवंदा वहाँ मुर्तज़ा जतोई के घर ते जेका चढ़ाई थी है? मेहरबानी शकील साईं मां सब खां पहिरियां त कंहिं बि क़िस्म जी पॉलिटिकल विक्टिमाइजेशन जेकॾहिं कंहिंजी थिए पई त उनखे हर ज़ी शऊर माण्हू खे उनजी निंदा करणु खपे। ऐं जेसिताईं जतोई साहबनि जो तालुक़ु आहे त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी सियासी तारीख़ में जेके जन माण्हुनि जे लाइ मशहूरु आहे त रवादारी उन्हनि जो शेवो रहियो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई मरहूम उन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो नालो आहे जंहिंजा काफ़ी तव्हांखे सबूत मिलंदा। मिसाल भले उहो माए फ्यूडल लॉर्ड जहिड़ो ई किताब जेकॾहिं तव्हां कोट कयो त उन में बि जेकॾहिं कंहिं माण्हू जी रवादारी ऐं शराफ़त जी गवाही ॾिनल आहे त उहो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब हो। ऐं इहा ई साॻी रविश मुंहिंजे ख़्याल में मुर्तज़ा जतोई साहबनि जी आहे। बाक़ी जेसिताईं हीउ मामिलो आहे त पॉलिटिकल विक्टिमाइजेशन मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं का पॉलिटिकल विक्टिमाइजेशन जो अंसर उन में शामिल आहे त उनजी मुकमल तौर असां सभिनि खे निंदा करणु खपे। बाक़ी जेके इलेक्शन जा जहिड़ा थींदा आहिनि उहे जहिड़ा दूर रस न हूंदा आहिनि, उनजी उमिरि वॾी न हूंदी आहे, ट्रांज़िएंट पीरियड जा हूंदा आहिनि ऐं उहे जल्दी अमूमन त ईअं थींदो आहे त इलेक्शन लाइ चवंदा आहिनि त राति गई बात गई, इलेक्शन ख़तमु थी त जहिड़ा बि सभु मुकिजी वेंदा आहिनि। बाक़ी जेकॾहिं को ॿियो अहिड़े क़िस्म जो मामिलो आहे जंहिंमें को जीअं तव्हां ॿुधायो पिए त जेकॾहिं को अहिड़ो मामिलो थियो आहे कंहिं माण्हू जो उन दौरान मृत्यु थियो आहे ऐं उनजे मामले में को रिलेशन में को केस आहे त उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे, उनजी यकीनन पुलिस तहक़ीक़ कंदी। बाक़ी जेकॾहिं कंहिं पॉलिटिकल माण्हू ते इन नियत सां रेड कयो वञे त हीउ मुखालिफ़ आहे त इन जी निंदा करणु खपे। जी बदर साहब, ॿ डिवीज़नूं पाण पहिरें बि इन ते प्रोग्राम करे चुका आहियूं। लाड़काणो ऐं सखर डिवीज़न में जेका अमन जी सूरत हाल आहे, धाड़ेलनि जूं जेके कार्रवायूं आहिनि उन्हनि में तेज़ी ॾींहों ॾींहुं तेज़ी अची रही आहे। प्रिया कुमारी समेत 30 खां वधीक मुगवी जेके आहिनि हिन वक़्त बि धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि। इन ॿिनि डिवीज़न्स में जेके लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ख़राबु आहे उन ते तव्हांजो छा ओपिनियन आहे? मां बिल्कुलु शकील साईं, मां ख़ुदि सखर में रहां थो, सखर डिस्ट्रिक्ट में रहां थो ऐं घोटकी ख़ासि तरह सां जेकी तव्हांजी बि डिस्ट्रिक्ट आहे, घोटकी, शिकारपुर, कंदकोट, कशमोर, ख़ासि तरह सां इहे ख़बरुनि में घणा आया आहिनि। ऐं हिते जेकी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, ख़ुदि मोटरवे काफ़ी गैर महफ़ूज़ कंसीडर कई थी वञे ऐं माण्हू चवनि था त भई सिज लथे खां पोइ उतां ट्रेवल करणु काफ़ी मुश्किल आहे। अहिड़े ई क़िस्म जा हालात पनवाकिल में जे पसगिरदाई में बि ॾिसण में अचनि था। असां अवल बि हिन ते ॻाल्हाए चुका आहियूं ऐं ॿीहर बि दोहराईंदासीं त असां वटि जेसिताईं सियासी माण्हुनि जी पुलिस जी पोस्टिंग्स ऐं बदिलियुनि में जेसिताईं मुदाख़लत रहंदी तेसिताईं पुलिस जी मुकमल ग्रिप नथी अची सघे। मां इहो बि चवंदो हलां त जेके बि लॉ एंड ऑर्डर के सिचुएशन खे संभालण वारा इदारा आहिनि, जेके बि यूनिफॉर्म वारा इदारा आहिनि, पुलिस ख़ासि तरह जेकी इंटरनल पीस आहे उन में पुलिस जी तमामु वॾी गहरी नज़र हूंदी आहे। पुलिस खे जेके 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 इंफॉर्मेशन पुलिस वटि हूंदी आहे शायदि कंहिं वटि हुजे ऐं पुलिस उनखे जेकॾहिं इफेक्टिव नमूने इस्तेमालु करे त तमामु वॾो कंट्रोल करे सघे थी। पर पुलिस सां वॾे में वॾो प्रॉब्लम इहो आहे त हुन वटि टेन्योर जी सर्टेनिटी न आहे। मां अवल बि इहा तजवीज़ तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू ॾेई चुको आहियां ऐं ॿीहर बि हुनखे दोहरायां थो त पुलिस जी पोस्टिंग में पुलिस जो जेको टेन्योर आहे उन में सर्टेनिटी आंदी वञे। को अहिड़ो कानून पास कयो वञे
त SP जेकॾहिं 2 सालनि ताईं किथे पोस्ट थियनि था त कंहिं बि सूरत में उहो SP 2 सालनि खां पहिरियों उतां पोस्ट ते न हटंदो। पोइ तव्हां ॾिसो त पुलिस कीअं जेकी आहे उहा मतिलबु इन ते कंट्रोल करे। असां वटि मोटरसाइकिलुनि जूं फुरूं, माण्हुनि जा अगवा या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके मामला आहिनि उहे या रोक रक़म जी फुर आहे, इहो तमामु हाणे मामूल थी वियो आहे। ख़ुदि पनवाकिल में बि इन तरह जा जीअं मिसाल जानिबा ते चवनि था त कुझु वक़्तु पहिरियों मोटरसाइकिल हिकिड़ो 65 करोड़ आहे, उन खां CD मोटरसाइकिल 2017 या कुझु पैसा फुरिया विया। इन तरह जा खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि जिनखे माना दोहराइण ते अचे त अलाए केतिरा आहिनि, पर उनजो वाहिद जेको पेनिशा ऑफ ऑल इल्स आहे या सॼनि बीमारियुनि जो जेको हल आहे उहो पुलिस जी टेन्योर में सर्टेनिटी आहे। सभ खां पहिरियों इहो कयो वञे। ॿियो इहो त पुलिस अफ़सर खे इहो पाबंद कयो वञे सरकार जे तरफ़ां त को बि सियासी माण्हू जॾहिं हुनजे कंहिं मामले में मुदाख़लत करे थो त पुलिस वारो सिर्फ़ु हुनखे इहो चवे, बाला अफ़सर हुनखे इहो चवे त साईं तव्हां मूंखे लिखत में ॾियो त मां करण लाइ तयारु आहियां। मां नथो सम्झां त को माण्हू हुनखे लिखत में ॾींदो। ऐं इहो ई वाहिद तरीक़ो आहे त पुलिस जेकी आहे उहा इन दोह ते कंट्रोल करे सघे थी। जी साईं। बदर साहब, असां ॾिसूं था त डिस्ट्रिक्ट घोटकी खां जेको पंजाब जो डिस्ट्रिक्ट आहे रहीमियार खान, पोइ अॻिते हलिया वञो त जेके पंजाब जा डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते ऐं सिंध जी जेका पुलिसिंग आहे उनमें काफ़ी घणो असांखे फ़र्क़ु फील थिए थो पियो। कमु शहीद क्रॉस करण खां बाद में ईअं असांखे कनवाए में नथो वञिणो पए जीअं सिंध जे अंदरि हिकिड़ो फियर आहे, ख़ौफ़ आहे, डपु आहे। मोटरवे महफ़ूज़ कोन्हे, हेठि जेको नेशनल हाईवे आहे उहो महफ़ूज़ कोन्हे। पुलिसिंग जे हवाले सां जेकॾहिं पाण कंपेरिज़न कयूं सिंध ऐं पंजाब खे त अव्हांखे वाज़े ऐं चिटो फ़र्क़ु नज़र अचे थो। पंजाब जे अंदरि छो उते पुलिसिंग जे हवाले सां कंट्रोल आहे ऐं सिंध में जीअं तव्हां चओ त हिते पॉलिटिकल इंटरफेरेंस आहे, छा इहो ई वाहिद रीज़न आहे? जी, मां हिकिड़ी ॿी शइ अमूमन असां वटि तसवर कयो वेंदो आहे त भई सरदार हीअं था कनि। मां ईअं सम्झां थो त इहो थोरो क्लिशे बि आहे त सिर्फ़ु तव्हां सरदारनि खे मोरूद इल्ज़ाम ठहिरायो। असां वटि मां ईअं सम्झां थो इंटरफेरेंस सरदारनि खां वधीक उहे माण्हू, उहे पॉलिटिकल धुरियूं वधीक इंटरफेरेंस कंदियूं जेके हिकिड़ा आम माण्हू वज़ीर कबीर थी विया आहिनि। उन्हनि जी तरक़ीअ सां असीं ख़ुशि आहियूं, पर जेके सरदारी घराणनि खां सवाइ जेके MNA MPAs आहिनि उन्हनि जी इंटरफेरेंस मूंखे लॻंदो आहे तमामु घणी आहे। छाकाणि जो उहे उन्हनि खे मुमकिन आहे त कंहिं अहिड़नि चंडनि सदोरनि माण्हुनि जी वधीक ज़रूरत हुजे एज़ कंपेयर टू उन्हनि माण्हुनि जे जन वटि पंहिंजो राज भाग आहे। त मां इहो सम्झां थो त कंहिं बि तरह जी इंटरफेरेंस जेसिताईं ज़ीरो न थींदी तेसिताईं भला मां इहो सम्झां थो त जेको कानून साज़ी जेकॾहिं असेंबली मेंबर जो कमु आहे त असेंबली मेंबर जो कमु ट्रांसफार्मर ॼण त न आहे न। असेंबली मेंबर जो कमु नालियूं ठाराइण त न आहे न, या SOH जूं बदिली कराइण त न आहे, या मुख़्तियारकार केरु हुजे त इन सां उनजो कहिड़ो कंसर्न आहे। इहो उनजे डिपार्टमेंट जो मामिलो आहे। पुलिस खे तइ करणु खपे त कहिड़ो ऑफिसर किथे पोस्ट थींदो। इहो SP खे तइ करिणो आहे त कहिड़ो SHO किथे तइ थींदो। इहो IG खे तइ करिणो आहे त कहिड़ो SP किथे लॻंदो। इन जे मामलनि में जॾहिं ही वठनि था मतिलबु हिकिड़ो इजाज़त था वठनि हिकिड़े हिसाब सां सहमति कोशिशि था कनि त सहमति थिए त पोइ जेकॾहिं ईअं थींदो रहियो त उहो मां सम्झां उनजी कारकर्दगी ते अहिड़े क़िस्म जा आवाज़ उथंदा रहंदा। बदर साहब, ज़िम्मेवार केरु आहे? अव्हां सम्झो था त हिन सॼे मामले जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे, पीपुल्स पार्टी हुकुमरान जमायत आहे, 3 टेन्यूअर उनखां बाद में 4थों टेन्यूअर उनजो हली रहियो आहे। गवर्नेंस जो जेको मॉडल आहे उहो इंतिहाई वर्स्ट तरीन आहे। ज़िम्मेवार अव्हां कंहिंखे सम्झो था? सिंध हुकूमत ई ज़िम्मेवार आहे? जी बिल्कुलु, मां ईअं सम्झां थो त जंहिं हुकूमत मतिलबु हुकूमत में ईअं थिए थो, इहो ईअं सम्झणु त रुॻो इन ते का ख़ासि धुर, का ख़ासि पार्टी इन्वॉल्व आहे, मां नथो सम्झां। इन तरह जा रवैया, इन तरह जा ईअं बि न थियो आहे त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन अॼु ख़राबु आहे। छा भला 80s में ईअं न हो छा? 90s में ईअं न हो छा? ईअं थींदो रहियो आहे ऐं इन तरह जा हालात ख़राबु थियण बि हिकिड़ी नॉर्मल सिचुएशन आहे। हा, उन ते कंट्रोल करणु हुकूमत जी ज़िम्मेदारी ज़रूरु आहे, ऐं जेकॾहिं उन ते कंट्रोल नथो थिए मुकमल तौर ते त डेफिनेटली उन में कसूरवार उहा धुर ज़रूरु लेखी वेंदी जेकी हुकूमत में आहे। त डेफिनेटली जेको ओनस आहे, जेको वज़न आहे, जेको भार आहे, उहो यकीनन उन हुकूमत ते आहे जेका उन वक़्तु हुकूमत में आहे।
बदर साहब, अवां सम्झो था त जीअं तव्हां चयो त ज़ाहिर आहे वक़्त जी जेका हुकूमत आहे उहा ई ज़िम्मेवार आहे, उनखां पुछाणो बि थियणु खपे। अवां सम्झो था त सिंध जे अंदरि जेके हुकूमती एवज़ी आहिनि उनमें MNA, सेनेटर, MPAs लोकल गवर्नमेंट्स में बि अची वञनि था, उन्हनि खां प्रॉपर पुछाणो थिए पियो, किथे अव्हांखे अपोज़िशन जो बि किरदारु नज़र अचे थो, जेके अपोज़िशन पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स जो मुक़ाबिलो कनि था हिन लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ते, उन्हनि खे तव्हां किथे एहतजाज कंदे ॾिठो आहे? न, मां नथो सम्झां। उहे ज़ाती मामलनि में जेकॾहिं इलेक्शन जा जीअं मामला हुया त मिसाल जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ हो त भई हुन सां धांधली थी आहे त तमामु वॾा एहतजाज थिया, पर लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते असांखे इहो साॻी तरह जो एहतजाज कंदे कोई बि नज़र नथो अचे। असल में इहो असां वटि हिकिड़ो एटीट्यूड आहे शकील साईं त हीउ मुंहिंजो कमु आहे, हीउ सभिनि जो कमु आहे। जेको मुंहिंजो कमु आहे उन में मां तमामु घणो परेशान आहियां, मुंहिंजो ज़ाती मामिलो आहे। बाक़ी जेकॾहिं असांजो कोई जनरल इशू आहिनि, जनरल इशूज़ ते अमूमन असांजो एटीट्यूड इंतिहाई रिलक्टेंट रहियो आहे, इंतिहाई गैर वास्तेदारी वारो रहियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिनखे अलमियो तसवर करणु खपे। जेके गॾियल मामला आहिनि उहे जेसिताईं असां पंहिंजा पर्सनल मामला न सम्झंदासीं असां इन्ही ख़राब हालतुनि मां गुज़रंदा रहंदासीं। बदर साहब, लास्ट क्वेश्चन, छा सबब आहे सिंध हिकिड़े वक़्त में पॉलिटिकल वाइब्रेंट तौर ते तमामु घणो जो शानदार किरदारु रहियो आहे, MRD तहरीक या ॿिया नंढा वॾा जेके आहिनि इशूज़ ते उन्हनि तमामु घणो मासिस में रिएक्शन ईंदो रहियो आहे। हीउ जेको सिंध जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे, ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल जमायतूं आहिनि, अपोज़िशन जूं, सिविल सोसाइटी, सुॼाण धुरियूं, सभु जो सभु उहे असांखे ख़ामोश नज़र अचनि था। सबबु छा आहे हिन ख़ामोशी जो? मुंहिंजे ख़्याल में त सबबु शायदि असां जीअं सवेर मूं अर्ज़ु कयो त असां हिनखे पंहिंजो पर्सनल मामिलो नथा सम्झूं। जेसिताईं असां जो इहो पर्सनल मामिलो असां कंसीडर न कंदासीं, असां वटि इज्तिमाही सोच ॼणो जीअं न हिकिड़ो एटीट्यूड डेवलप थियो आहे, स्क्रीन बि पर्सनल आहे ऐं हीअ मुंहिंजी पर्सनल स्पेस आहे, हिनखे तव्हां इंक्रोच न कयो। इहो जेको एटीट्यूड ओवरऑल सोसाइटी में डेवलप थियो आहे, इहो ॾाढो इंडिविजुअलिज़म इन में मथे आई आहे ऐं इंडिविजुअलिज़म जो पहिरियों शिकार इहो थियो आहे त असां जेके इज्तिमाही मामला आहिनि उन मामलनि में रिलक्टेंट आहियूं। मुंहिंजे ख़्याल में वॾे में वॾो मामिलो इहो आहे त असांजी जेके बि सिविल सोसाइटी हुजे या असांजी जेके सियासी धुरियूं हुजनि उहे बसि ईअं सम्झनि, इन लॉ एंड ऑर्डर खे धांधली सम्झनि। उहे सम्झनि त भई हीअ ॼण उन्हनि सां धांधली थी आहे त पोइ ऐं ॿाहिरि निकिरनि ऐं सभु इज्तिमाही तौर ते इन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि त तमामु मुमकिन आहे त सरकार ते बि इन जो ज़ोर पवे ऐं इदारनि ते बि इन जो ज़ोर पवे, इन जो को हल निकिरे। महिरबानी बदर समेजो साहब असांखे टेलीफोन लाइन ते नाज़रीन जॉइन कयो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। बदर समेजो साहब सरदार रहीम असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।